छोटण लाइ निकिता था आहियो पर हे हिकिड़ो नंढो ॿार बि ॼमंदो आहे न उहो 35 साल में वञा पंहिंजा 2-3 ॿार थी वेंदा आहिनि हाणे 35 सालनि ते हिकिड़े माण्हू हुकुमरानी कई सभु कुझु कयो उन खे तव्हां ॻाल्हियुनि सां फेराए नथा सघो ॾाढो सोचियोसीं ॾिठोसीं पर अॼु जॾहिं हिते ॾिठो आहियां अॼु मूंखे यकीन अचो उन ॻाल्हि में एतिरी सदाकत न आहे हाणे आवाम जागी वई आहे हाणे आवाम बंगले जी सियासत खां परे निकिरी वई आहे जॾहिं फ़ैसिला बंगले ते थींदा हुआ अवामी फ़ैसिला न थींदा हुआ अवाम खां पुछबो बि कोन हिकिड़ो लीडर अची वञे मथां मुसलत करे छॾिबो आवाम हाणे पंहिंजो अॼु ख़ुदि नोटिस वरितो आहे हींअर मुंहिंजी सिंध जागी आहे सॼे सिंध में तव्हां ॾिसो एग्ज़ैम्पलनि खे केरु टिकट छा वञनि था जेको सो मोबाइल जे कैमरा खां त ॾिठे न ख़्यालु कजो को छोकिरो मोबाइल त खणियो कोन बीठो आहे किथे हलंदी वीडियो ठाहे हलाए न छॾियो सोशल मीडिया ते किथे वञनि ई कोन था वञण खां अॻु में ॾिसनि था किथे अवाम असां कुझु चई न वियो अवाम जो ख़ुदि नोटिस न निकिरे निकिरण खां अॻु में लाराइनि था वर्क नथा करे सघनि अवाम में वञी नथा सघनि हे असांजा मर्द मुंहिंजा ॾिसो तव्हां सां गॾु वेठा आहिनि हिते तव्हां सां अवाम सां वेठा आहिनि इन खां पोइ ॻाल्हि इहा आहे की थोरो वाठनि जे हवाले सां थोरो ॻाल्हि कंदो हला हिते असांजी कोहिस्तान जी जेका सियासत आहे हुकुमरान त असांजा ज़ुल्म त कयो ई कयो 35 सालनि खां वठी पर वाठनि जी भेट मां अहिड़े तरीक़े सां ॾींदुसि चवंदा आहिनि जाहिल इंसान उहो इंसान जेको हक़ सच कंहिंसां ज़ुल्म थिए पियो कंहिंसां ग़लति थिए पियो उन खे ॾिसी करे वरी चए थो न बाबा इहो सही आहे इहो ठीकु आहे उन सभिनी जाहिलनि जो पवंदो अबू जहल मरी वियो पर पोइ लॻी त वाठा छॾे वियो असांजे लाइ उहे वाठा सताईं कंहिंसां ज़ुल्म थिए कंहिंखे मारनि खे कुटनि खिलंदा पिया चङो कईसि अड़े भाई छो चङो कईसि राज भाग जो माण्हू आहे वोट थो खेॾे हुनजे टैक्स मां पघारूं तूं खणी वरी कुटी उनखे पेरनि में रखियो अथई जूतनि इहा का शराफ़त आहे इहा का इंसानियत आहे कूड़ियो फारूं कटराईसि थो कुतनि सां गॾु ॿधे विहारीसि थो हुनजी ज़मीननि ते कब्ज़ा था करियो इहो का शराफ़त आहे अधु का घणो कमु ॾिना अबू जहल जो पोइ लॻनि जेको सो ख़राबु कयो वेठो आहे पर हाणे तव्हांखे जाॻणो आहे हुननि वाठनि खे जवाबु ॾियणो आहे उन खां पोइ जोरदार ताड़ियूं बजायो ताड़ियूं बजायो मुर्सन वांगुरु बजायो अॻु में हे जामशोरो ज़िलो न दादू ज़िलो हूंदो त नंढड़ो हिकिड़ी तव्हां सिर्फ़ु ख़ुशूसन दादू जी आवाम जे लाइ हिकिड़ो लफ़्ज़ इस्तेमालु थियो उन वक़्त में असांजो कोटड़ी जामशोरो इहो सॼो दादू में हूंदो त उनखे चयो उनखे बाबा हे जेको सो वियतनाम दादू खे नालो ॾिनो छो नालो ॾिनो वियतनाम हिकिड़ो नंढड़ो मुल्क आहे अमेरिका जहिड़े पहाड़ सां टकरायो लखे माण्हुनि पंहिंजूं जानियूं ॾिनियूं कुर्बानियूं ॾिनियूं पर अमेरिका खे झुकाए वधनि दुनिया में हींअर अमेरिका खां वॾी का ताक़त कान्हे का वॾो को पहाड़ कोन्हे को हींअर बि उन वक़्तु हुननि झुकायो तॾहिं ज़ियालक जे दौर में आमिर जे दौर में जॾहिं दादू जी आवाम जागी टोड़ी फाटक ते शहीद था बिरहमाया ॻोठ दादू में सड़िया असांजा जॾहिं उन्हनि जिहाद उन्हनि जे ख़िलाफ़ जिहाद कयो तॾहिं वियतनाम जो नालो ॾिनो हाणे तव्हांखे उहो कमु करणो आहे तव्हांखे वियतनाम जो थियणो आहे हींअर उहो वक़्तु आयो थो उन बाक़ी थियणो अथव उन ज़ालिम ख़िलाफ़ हीअं आवाज़ उथारणी अथव पहिरीं उथारी तव्हांखे हिकिड़ो बिरहमानी बिरादरी तरफ़ां सरदार सालेमन बिरहमानी साहिब जे हवाले सां रही ॻाल्हि हिकिड़ो मां ज़ाती हिकिड़ी ॻाल्हि करण थो चाहियां असांखे चवंदा हुआ वञिजो न रस्ता रोकिया वेठा अथव अब रस्ता रोकिया अथनि का ॻाल्हि कान्हे मां पंहिंजो हिकिड़ो ज़ाती पैगाम ॾियण थो चाहियां इंशाअल्लाह सरदार साले मोहम्मद बिरहमानी साहिब सां गॾु बलोचिस्तान डेरा गाज़ी खां वठी खटे ताईं बिरहमानी बिरादरी गॾु अथसि असां कई कड़ा टोड़िया असां कई रस्ता छॾिया असांखां वधीक कोन था ॼाणनि असां घर सड़ाए वेठा आहियूं पर असां हिन चकर निकिता आहियूं पुठियां कोन हटंदासीं ऐं मां तव्हांखे चवां थो छा तव्हां सरदार सालेमन बिरहमानी जो साथ ॾींदो जोरदार